अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 17 जून 2026 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। वक़्तु गुज़री वेंदो आहे पर पंहिंजा निशान ज़रूरु छॾे वेंदो आहे। बिल्कुलु अहिड़े नमूने जॾहिं बि के जंगियूं लॻंदियूं आहिनि ऐं पोइ भले अमन मुआदा थी वञनि या जंगियूं पुॼाणी ते पहुची वञनि, पर दर्द जी हिकिड़ी लकीर छॾे वेंदियूं आहिनि। मसमार थी वियल घर वरी बि तइमीर थी वेंदा आहिनि, पर जेके माण्हू मिटी ओठे सुम्ही पवंदा आहिनि उहे वरी ॿीहर वजूद माणे न सघंदा आहिनि। जेके मासूम ॿार यतीम थी वेंदा आहिनि उन्हनि खे पीउ जो सायो किथे बि नसीब थी न आहे सघंदो। जंगियूं तबाही खां सवाइ कुझु बि न आहिनि ॾींदियूं, पर छा कजे जॾहिं अमेरिका जहिड़ा मुल्क जंगी जनून में मुब्तला थी वेंदा आहिनि तॾहिं निढनि मुल्कनि जे हिसे में तबाही ईंदी आहे। ऐं पोइ ईरान वांगुरु को मुल्क ॻाठ खणी बीही रहंदो आहे त किथे न किथे नतीजा बि मिली पवंदा आहिनि। ईरान ऐं अमेरिका जी जंग हाणे जॾहिं ख़तमु थी वई आहे ऐं अमन मुआदो बि थी चुको, तॾहिं सुवालु इहो आहे त पाकिस्तान खे छा मिलंदो। ठाह कहिड़नि बुनियादनि ते कयो वियो ऐं सूरतहाल अॻिते कहिड़ी बीहंदी, इन बाबति प्रोग्राम में ख़ुसूसी रिपोर्टूं शामिल हूंदियूं। सिंध जे नामियारे शाइर हसन दरस खे संदसि वरसी जे हवाले सां भेटा पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु सिंध में पाणी जी खोट वारे मामले खे ॼाणण जी कोशिश बि कंदासीं। नामियारे क़ौमप्रस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ौहर जे लेख भंजडाह जे वर चढ़ियल सिंध जो शऊर जो आख़िरी हिसो अव्हां जे समातनि जी नज़र कबो त उन सां गॾोगॾु सना कुरैशी जो लेख अमल खां ख़ाली माण्हू पिणु अव्हां जे समातनि जी नज़र कबो। सभ खां पहिरियां ईरान अमेरिका वारी सूरतहाल ते नज़र डोड़ायूं था ऐं ॼाणण जी कोशिश करियूं था त ईरान ख़िलाफ़ जंग ट्रंप ऐं नेतन्याहू जी नाकामी कीअं साबित थी रही आहे। ही जंग सदर डोनाल्ड ट्रंप जी हींअर ताईं जी परॾेही पॉलिसी जी सभ खां वॾी ग़लती साबित थी आहे। हिन जंग अमेरिका लाइ पंहिंजे दुश्मननि खे रोकणु वधीक ॾुखियो बणाए छॾियो आहे। उन जंग ख़लेजी तेल पैदा कंदड़ अरब बादशाहतनि सां अमेरिका जे लाॻापनि खे बि नुक़सानु पहुचायो आहे। उन्हनि मुल्कनि जो सॼो मुआशी मॉडल विच ओभर जी बेचैनी जे विच में पाण खे इस्तेहकाम जे ॿेट तौरु पेश करण ते ॿधल हो ऐं हाणे उन एतमाद जी बहाली में शायदि साल लॻी वञनि। ख़ानगी सतह ते उन्हनि मुल्कनि जा अमलदार अॻु ई पंहिंजे इतिहादनि ऐं ईरान सां जेको संदन सामूंडी पाड़ेसरी आहे गॾिजी रहण जा तरीक़ा ॻोल्हण बाबति ॻाल्हाए रहिया आहिनि। ॿिए पासे चीन बि हिन सूरतहाल खे ग़ौर सां ॾिसी रहियो हूंदो, छाकाणि त अमेरिका पंहिंजे क़ीमती हथियारनि जा ज़ख़ीरा तेज़ी सां इस्तेमालु कया ऐं पंहिंजी ताक़त जूं हदूं बि ज़ाहिर करे छॾियूं। हीउ मुआदो हिकु अहिड़ी जंग जो ख़ात्मो करे थो जेका अमेरिका ऐं इसराइल तरफ़ां तहरान में पंहिंजे मुख़ालिफ़ जी ताक़त जो ग़लति अंदाज़ो लॻाइण सबबि शुरू कई वई। उन सां उन्हनि सभिनी माण्हुनि लाइ वधीक राहत पैदा थींदी जिन जूं ज़िंदगियूं हिन जंग जे करे मुतासिर थियूं, ख़ासि तौर ते उहे शहरी जेके सिधी तरह जंग जी ज़द में हुआ। अमेरिकी सदर ट्रंप मूजिबि हिन मुआदे सां सामूंडी लंघ ॿीहर खुली वेंदो, जंहिंसां आलमी मईशत ते पियल दॿाउ घटि थींदो ऐं दुनिया जे लखे माण्हुनि खे कुझु रिलीफ मिलंदो जेके अॻे मुआशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। विच ओभर में हज़ारे माण्हू मारिजी विया जॾहिं त घरनि कारोबारनि खे वॾे पैमाने ते तबाही जो मुंहुं ॾिसणो पियो। आबनाए हुरमुज़ ज़रिए ईंदड़ सप्लाई ते भाड़ींदड़ भाण जी पैदावार मुतासिर थियण जे करे इहो ख़दशो पैदा थियो त साल जे आख़िर ताईं ग़रीब मुल्कनि में ख़ुराक जी खोट पैदा थी सघे थी, ख़ासि तौर ते
सहरा जे ॾखण वारनि अफ्रीकी मुल्कनि में। हीउ मुआइदो मुकमिल अमन जो मुआइदो न आहे। उन जा मुकमिल तफ़सील जेके ॻाल्हियूं कंदड़नि मूजिबि 14 नुक़्तनि ते ॿधल ॿिनि सफ़नि ते मुश्तमिल आहिनि, अञा ताईं मंज़र आम ते न आयूं आहिनि। अलबत्ता आबनाए हुरमुज़ खोलण सां गॾु ही मफ़ाहिमती याददाश्त जंगबंदी खे वधाए थी ऐं अमरीकी बहरिया पारां ईरानी बंदरगाहनि जी नाकाबंदी ख़तमु करे थी। उन में सभ खां ॾुखियो मसइलो मुस्तक़बिल जे ॻाल्हियुनि लाइ छॾियलु आहे। उन्हनि में ईरान जे जौहरी प्रोग्राम जो मुस्तक़बिल ऐं उन जे बदिले में पाबंदियुनि में केतिरी को नरमी आंदी वेंदी जहिड़ा मामला बि शामिल आहिनि। आख़िरकार हिन जंग ते हिकु लीक छिकी वई आहे जेका अमरीका ऐं इसराइल 28 फरवरी ते शुरू कई हुई। हाणे अचो त 27 फरवरी ॾांहुं मोटूं, जॾहिं अमरीकी ऐं इसराइली फ़ौजूं हमले जी तयारी करे रहियूं हुयूं। जहाज़नि खे हथियारबंदि कयो पियो वियो, अमले खे ब्रीफिंग ॾिनी पई वई ऐं मिज़ाइलनि जा हदफ़ मुक़ररु कया पई विया। जनीवा में ईरान ऐं अमरीका इहे ॻाल्हियूं करे रहिया हुआ जिन खे दुनिया ईरान जे जौहरी मनसूबनि ते ज़ाब्तो आणण लाइ इंतिहाई अहम क़रार ॾेई रही हुई। केतिरनि ई ज़रियनि मूजिबि ईरानी ॻाल्हियूं कंदड़ सम्झी रहिया हुआ त हू हिकु संजीदा सिफ़ारती अमल जो हिसो आहिनि ऐं हुननि पंहिंजनि शर्तनि सां गॾु कुझु रिआयतूं बि पेश कयूं हुयूं। ख़लीज जे दरवाज़े ते वाक़िअ आबनाए हुरमुज़ खुलियल हुई, जंहिंमां दुनिया जे लॻभॻि 20% तेल ऐं कुदरती गैस निकिरंदी आहे। गॾोगॾु पेट्रोकेमिकल सनत जूं उहे शयूं बि जेके जदीद ज़िंदगी जो लाज़मी हिसो बणिजी चुकियूं आहिनि, जहिड़ोकि ज़रई भाण ऐं सेमी कंडक्टर। मफ़ाहिमती याददाश्त जौहरी ॻाल्हियुनि कंदड़नि जी ॿीहर मुलाक़ात ऐं जहाज़नि जे आबनाए हुरमुज़ मां गुज़रण जी राह हमवार करे थी। हक़ीक़त में इहा साॻी सूरतहाल हुई जेका जंग शुरू थियण खां सिर्फ़ 24 कलाक अॻु मौजूदु हुई। ओचितनि ऐं तबाह कंदड़ हमलनि जे पहिरें मरहले में इसराइल ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई ऐं संदसि वेझनि सलाहकारनि खे क़त्ल करे छॾियो। तक़रीबन साॻिए वक़्तु हिकु अमरीकी हमले ॾखण ईरान जे शहर मेनाब में हिकु स्कूल तबाह करे छॾियो, जंहिंजी तस्दीक़ केतिरनि ई जायुनि कई आहे। हिन जंग में इसराइल अमरीका जो मुकमिल साथी हो, पर खेसि हिन मुआइदे बाबति थींदड़ ॻाल्हियुनि में शामिल न कयो वियो, जंहिं ते इसराइल सख़्तु नाराज़ आहे। नेतन्याहू 28 फरवरी ते चयो हो त हूअ पंहिंजी सॼी सियासी ज़िंदगी में उन मौक़े जो इख़्तियार कंदो रहंदो त ईरान खे ख़तमु कयो वञे जंहिंखे हू इसराइल जो सभ खां वॾो दुश्मन सम्झनि था। ऐं हाणे ख़ुसूसी रिपोर्ट पेश करियूं था त अमन मुआइदे सां पाकिस्तान खे कहिड़ो फ़ाइदो थींदो। छा सिफ़ारती फ़ाइदा मिलंदा या सस्तो तेल मिली सघंदो। इन बाबति पेश करियूं था ख़ुसूसी रिपोर्ट जेका असीं अव्हां जी ख़िदमत में BBC उर्दू जे ताउन सां पेश करे रहिया आहियूं। अमरीका ऐं ईरान विच में अमन मुआइदे जे ऐलान खे आलमी सतह ते भलीकार कयो पियो वञे ऐं साॻिए वक़्तु ॿिन्ही मुल्कनि विच में सालसी कंदड़ पाकिस्तान जे किरदार जी बि साराह कई पई वञे। पाकिस्तान जे वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 19 जून ते स्विट्ज़रलैंड में थींदड़ अमन मुआइदे ते सहियूं करण वारी तक़रीब जी मेज़बानी बि पाकिस्तान कंदो। शहबाज शरीफ़ जे ऐलान खां पोइ बरतानिया, चीन, ऑस्ट्रेलिया, तुर्की, कतर, सऊदी अरब, कैनेडा, इटली, हॉलैंड, मलेशिया ऐं कुवैत जे वज़ीर अज़मनि ऐं सदरनि पाकिस्तान जो नालो खणी सालसी जे कोशिशनि में शामिल ॿियनि मुल्कनि सां गॾु पाकिस्तान जो बि शुक्रियो अदा कयो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल पारां जारी कयल बयान में बि पाकिस्तान जे किरदार खे साराहियो वियो। संदसि चवणु हो त डिघनि ॻाल्हियुनि खां पोइ अमरीका ऐं ईरान विच में अमन मुआइदो तइ थी वियो आहे। धुरियनि लिबनान समेत सभिनी मुहाज़नि ते फ़ौरी ऐं मुस्तक़िल तौरु फ़ौजी कार्रवायूं ख़तमु करण जो ऐलान कयो आहे। अमरीकी सदर ऐं परॾेही वज़ीर ईरान सां थींदड़ ॻाल्हियुनि में पाकिस्तान खे मरकज़ी सालिस करार ॾींदा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते पाकिस्तानी क़यादत जी तारीफ़ बि कंदा रहिया आहिनि, जॾहिं त ईरान बि माज़ी में केतिराई भेरा पाकिस्तान जे किरदार खे साराहियो आहे। मार्च में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप लिखियो हो त पाकिस्तान जे वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सां ॻाल्हियुनि जे बुनियाद ते मां 2 हफ़्तनि लाइ ईरान ते बमबारी
ऐं हमला मुअतल करे रहियो आहियां। ईरान खां पोइ शहबाज शरीफ़ बि एक्स ते अमरीकी सदर बारक ओबामा ऐं ईरानी क़यादत जो शुक्रियो अदा कंदे खेनि इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी। उहो ई वक़्तु हो जॾहिं पाकिस्तान सिफ़ारती सतह ते हिकु अहम मुल्क तौरु साम्हूं आयो ऐं इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी मेज़बानी खे पाकिस्तान जी वॾी सिफ़ारिश करार ॾिनो हुआईं। हाणे सुवालु इहो आहे त छा पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजी सिफ़ारती हैसियत मंझराए वरिती आहे। 15 जून ते क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ चयो हो त अॼु जो ॾींहुं न रुॻो पाकिस्तानियुनि लाइ पर दुनिया में रहंदड़ सभिनी पाकिस्तानियुनि लाइ फ़ख़्र जो ॾींहुं आहे। ईरान या अमरीका जे अमन मुआहिदे सां पैदा थींदड़ आलमी मुआशी इस्तेहकाम जा फ़ाइदा हर पाकिस्तानी ताईं पहुचाया वेंदा। शहबाज शरीफ़ मूजिबि ॻाल्हियुनि दौरान केतिरा ई अहिड़ा लम्हा आया जॾहिं लॻो त मामिलो ख़तमु थी वेंदो, पर आसिम मुनीर हिमत न हारी ऐं आख़िरकार मुआहिदो मुकमिल थी वियो। पाकिस्तान लाइ मुख़्तसर ऐं डिघे मुदे जा फ़ाइदा। अॻूणे सिफ़ारतकार आकिल नदीम चयो त अमन मुआहिदे जी तक़रीब जी मेज़बानी पाकिस्तान जे आलमी वक़ार में वधीक इज़ाफ़ो कंदी, पर उनखे पाकिस्तान जे समूरनि मसइलनि जो हल करार नथो ॾेई सघिजे। संदसि ख़्यालु आहे त ईरान तां सभु पाबंदियूं फौरी तौरु ख़तमु थियण जो इम्कानु घटि आहे, पर जेकॾहिं पाबंदियुनि में नरमी अचे थी त पाकिस्तान ऐं ईरान विच में वापारु वधी सघे थो। यादि रहे त ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन मनसूबो 2013 में उन वक़्तु शुरू कयो वियो हो जॾहिं पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी ईरान जे दौरे दौरान उनजो इफ़्तिताह कयो हो, पर उन खां पोइ मनसूबे में ख़ासि अॻिभराई न थी सघी आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था कलम काफ़िले जी ख़ूबसूरत लेखिका सना कुरैशी जो लेख। ॻाल्हियूं त हवाऊं आहिनि, वक़्त सां गॾु उॾामी वेंदियूं आहिनि, अमल जा नक्श सदियुनि ताईं रहंदा आहिनि, जेके लफ़्ज़नि में सुरमनि जा किस्सा ॿुधाईंदा आहिनि, तारीख़ में उहे न पर मैदान में लहण वारा लिखिबा आहिनि। लफ़्ज़नि जा वापारी ऐं अमल खां ख़ाली धरती धणी। हा, सिंध धरती ते अॼु दुश्मन सिर्फ़ु सरहदनि जे ॿाहिरां नाहे बीठो, पर सभ खां वॾो ख़तरो उन्हनि चहिरनि में लिकियलु आहे जेके क़ौम जे नाले ते तक़रीरूं कनि था, दर्द जे नाले ते वाक़ा कनि था ऐं शऊर जे नाले ते लफ़्ज़नि जा महल ॾियनि था, ऐं जॾहिं बि अमल जो वक़्तु अचे थो त संदन पेर अॻिते वधण बदिरां पुठिते हटनि था। असां वटि ॻाल्हियुनि जा बादशाह घणा आहिनि, अहिड़ा माण्हू जिन वटि लफ़्ज़नि जा मोती बि आहिनि, दलीलनि जा ख़ज़ाना बि, त वरी उन्हनि खे लफ़्ज़नि जी मालिहा परोइण जो हुनर बि अचे थो। अहिड़ो हुनर जो ॿुधंदड़ पल भर लाइ संदन सहर में गिरफ़्तार थी वेंदो आहे। अहिड़ा माण्हू चङे नमूने ॼाणनि था त सिंधी माण्हू खे कीअं झुकाइणो आहे, किथे धकु हणणो आहे, पर जॾहिं वक़्त जी अखि खुले थी त ख़बर पइजी वञे थी त उहा माल मोतियुनि जी न पर वहमनि जी हुई, ऐं जेको पाण खे उन काफ़िले में सम्झी रहियो हो उहो वरी बि वीरान ऋण में अकेलो बीठो आहे। सिंध धरती जी तारीख़ जा पना वराईंदे इहा शायदि ई वाज़े चिटी लिखियलु मिलंदी त क़ौमूं ॿाहिरियुनि दुश्मननि खां घटि पंहिंजे अंदर जे विसाह घातियुनि खां वधीक ज़ख़्मी थींदियूं आहिनि। जॾहिं पंहिंजी क़ौम जे माण्हुनि जा हथ सच बदिरां मुफ़ादनि सां ॿधिजी वञनि ऐं ज़ुबान ते मुहबत जी रस रसे पर दिलि में ज़ाती फ़ाइदो हुजे, तॾहिं क ॿाहिरें दुश्मन खे हमले जी ज़रूरत ई न रहंदी आहे। तारीख़ जा पना उथलाईंदा त इहो बि ॿुधाईंदा जॾहिं बि क़ौमनि में लफ़्ज़नि खे अमल खां वधीक इज़त मिले तॾहिं नारा जदोजहद जी जाइ वठी वेंदा आहिनि। जज़्बा ज़िम्मेवारियुनि खां फ़रार जो वसीलो बणिजी वेंदा आहिनि ऐं पोइ क़ौमनि जा वसीला हक़ ऐं ख़्वाब
आहिस्ते आहिस्ते उन्हनि हथनि में हलिया वेंदा आहिनि जेके अमल जे मैदान में मौजूदु हूंदा आहिनि। दुनिया में का बि क़ौम तक़रीरनि जे ज़ोर ते तरक़ी न कई आहे। हर तब्दीली जे पुठियां क़ुर्बानी, नज़म, मुस्तक़िल मिज़ाजी ऐं अमली जदोजहद बीठल हूंदी आहे। अफ़सोस इहो न आहे त धरती जा दुश्मन दर ते मौजूदु आहिनि। अफ़सोस त इहो सोचे थिए थो त धरती जा वारिसी पंहिंजे फ़र्ज़ खां गाफ़िल थी रहिया आहिनि। असां ॿियनि ते इल्ज़ाम हणण में त देरी न कंदा आहियूं, पर पंहिंजे अमलनि जो एहतिसाब करण लाइ क़तई तयारु न हूंदा आहियूं। बसि हिते हर माण्हू आइनो खणण बदिरां ॿिए ते आङुर खणे थो, जॾहिं त क़ौमनि जे ज़वाल जो पहिरियों सबबु इहो ई हूंदो आहे त माण्हू पंहिंजो कयल ग़लतियूं ॾिसणु छॾे ॾींदा आहिनि। फ़क़्ति हिकु पल लाइ ॿियनि खे न, पाण खे ॾिसूं, पाण खां पुछूं त अॼु ताईं असां पंहिंजी धरती, समाज ऐं सच लाइ छा कयो आहे। किथे असां बि उन्हनि माण्हुनि मां त न थी विया आहियूं जेके ॻाल्हियुनि में इनकलाब आणनि था, पर अमल में हिकु क़दम बि न आहिनि खणंदा। इहो बि यादि रहे त जंहिं बि क़ौम वटि अमल जो फ़ुक़दान हूंदो आहे, उते दुश्मन खां अॻु ख़्वाब मरी वेंदा आहिनि। पर जंहिं बि क़ौम जे माण्हुनि पंहिंजो एहतिसाब करणु शुरू कयो, उते नई तारीख़ लिखजणु शुरू थींदी आहे। क़ौम जो ज़वाल उन ॾींहुं शुरू थींदो आहे जॾहिं अमल कमज़ोर ऐं ज़मीर ख़ामोश थी वञे। यादि रखो, तारीख़ कॾहिं बि इहो न पुछंदी त तव्हां केतिरा जज़्बाती ख़िताब कया हुआ, केतिरियूं तहरीरूं लिखियूं ऐं केतिरा नारा हंया हुआ। तारीख़ फ़क़्ति इहो लिखंदी त जॾहिं वक़्तु तव्हां खां अमल जो मुतालबो कयो हो त तव्हां तॾहिं कहिड़ी सिफ़ में बीठल हुआ। छो त लफ़्ज़ ज़हन खे मुतासिर कनि था, पर अमली ज़माननि जो रुख़ बदिलाईंदो आहे। लफ़्ज़नि सां फ़क़्ति अहसास जा ॾीआ ॿरंदा आहिनि, पर अमल सां क़ौमनि जी क़िस्मत जा सिज उभरंदा आहिनि। जिते वक़्तु हर दावा जो हिसाब वठंदो आहे, उते ज़ुबान न फ़क़्ति किरदारु ॻाल्हाईंदो आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखिका सना कुरैशी जो लिखियल लेख। ऐं हाणे सिंध में पैदा थियल पाणी जी खोड़ ते नज़र डोड़ायूं था ऐं ॾिसण जी कोशिशि करियूं था त आख़िर माजरा छा आहे। सिंध में पाणी जी खोड़ जो मसइलो संगीन बणिजंदो पियो वञे। पंजाब पारां मथां ई मथां पाणी जी चोरी जारी आहे। तकरारी कैनालनि तोड़े डेमनि में पाणी जी खणत तेज़ कई वई आहे, जंहिंजो सिधो नुक़सानु सिंध खे बर्दाश्त करणो पवे पियो। उन जे बावजूदि सिंध में पाणी जी सख़्तु अणाहठ पैदा थी चुकी आहे। सिंध हुकूमत इरसा अंदरि क़ौमी असेंबली में तोड़े वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ खे ख़त लिखी सिंध में पाणी जी खोड़ जी सूरतहाल ऐं सिंध खे हिसे जो पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। नतीर सां पंजाब जी हठ धर्मी खे रोकण लाइ के कोशिशूं कयूं आहिनि। नई वरी वज़ीर अज़म हिन मामले ते सिंध जे ख़दशनि खे ख़तमु कयो आहे। नई ही मसइलो हल करण जी का कोशिशि कई आहे। ज़ुल्म त इहो आहे त पंजाब जे कैनालनि ऐं डेमनि खे भरियो थो वञे, पर सिंध खे पाणी बि नथो ॾिनो वञे। उहा सिंध जंहिंजे ॾहाकनि खां पाणी में हक़ तलफ़ी थी रही आहे, जंहिंजो इंडस डेल्टा घुर्बल पाणी न मिलण सबबु तबाह थी चुको आहे, जंहिंजी डाउन स्ट्रीम में वारी उॾामी रही आहे। 1991 वारे पाणी ठाह तहत अमल न करण सबबु समुंड तेज़ी सां लाड़ पट्टी जे 100 एकड़ ज़मीननि खे गिड़काईंदो अॻिते वधी रहियो आहे। सिंध में पाणी जी खोड़ जो इहो आलम आहे जो हाणे माण्हू रड़ियूं करे रहिया आहिनि। सारियुनि जो बीजारो पोखिजी न सघियो आहे। महरम खां अॻु ॼण त सिंध लाइ महरम बर्पा कयो वियो। अॻु हिन ख़िते अंदरि ज़रई मैशत तबाह लॻी पई आहे। आबादगार ऐं हारी मुआशी तबाही जे वर चढ़ियल आहिनि। ॿनियूं वीरान थी चुकियूं आहिनि। मथां वरी पाणी जी खोड़ जा मुसलसल दरपेश मसइला सूबे जी ज़रायत खे कापारी धक रसाए रहिया आहिनि। हिन वक़्तु जॾहिं ख़रीफ़ जे फ़सल जी पोखी जो वक़्तु आहे, तॾहिं पाणी जो अणलभ थियणु सिंध जी बेचैनी जो सबबु बणिजी रहियो आहे। अहिड़ी सूरतहाल में सिंध जी अवाम में तोड़े सिंध जे हारनी आबादगारनि में बेचैनी ऐं कावड़ जी लहर वधी रही आहे, जेका कंहिं बि वक़्तु पाणी खोड़ ख़िलाफ़ हिकु नए एहतिजाजी लहर खे जनमु ॾेई सघे थी। उन करे हुकुमरान सिंध जे पाणी ते लॻंदड़ धाड़ो रोकराइनि ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियारण लाइ अमली तौरु क़दम खणनि। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे भेटाउनि जा गुलाब अचूं था नामियारे शाइर हसन दरस खे। हसन दरस जी काल वरसी मल्हाई वई।
अॼु असीं संदसि तारुफ़ ऐं शाइरी अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। हसन दर्स नई टहीअ में जदीद सिंधी शाइरी जो नुमाइंदा शाइर। संदसि जनम 5 सेप्टेम्बर 1966 ते ॻोठ मशाइख़ होथी तालके ऐं ज़िले टंडे अलहियार में हाजी ग़ुलाम रसूल दर्स जे घर में थियो। हसन दर्स जा वॾा असल में लाखा ज़ात जा आहिनि, पर संदन ॾाढे मशाइख़ होथी इलाइक़े खे सहरवर्दिया सिलसिले जे मुल्तानी बुज़ुर्ग हथां ख़िलाफ़त ऐं दर्स जे ख़िताब मिलण खां पोइ दर्स सॾिजण लॻा। हसन दर्स जे वालिद ग़ुलाम रसूल दर्स खे 2 शादियुनि मां 4 धीअरनि ऐं 2 पुटनि जो औलाद थियो। हसन दर्स संदसि आख़िरी औलाद हो। मथसि नालो बि संदसि ॾाॾे मोहम्मद हसन दर्स जो रखियो वियो। उन करे ॾाॾे जी निस्बत सां खेसि घर में कोड मां ॾाढो सॾींदा हुआ। सिंधी ॿोली जो हीअ मुनफ़रिद ऐं सगारो शाइर 16 जून 2011 ते असरवेल हैदराबाद में वाधू वाह वटि हादिसे जो शिकार थियो ऐं केतिरा ई कलाक ॿिनि पुलिस थाणनि कासिमाबाद ऐं जीवार कॉलोनी जे तकरार सबबि ज़ख़्मी हालत में तड़पी लाॾाणो करे वियो। ऐं हाणे पेश करियूं था हसन दर्स जी ख़ूबसूरत शाइरी। हसन दर्स पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखे थो, कंदियूं लोड सां होॾ छाही हवाऊं, तुंहिंजी टोर ते घोर थी पियूं घटाऊं, तुंहिंजे मोह जे ॾोह जकड़े विधो, ज़ंजीरनि ज़ुल्फ़नि जूं अरड़ियूं अदाऊं, असीं गस जे वस में न रहियासीं, अखियुनि ई अखियुनि में रुकियाऊं राहूं, इहे महक में टहक परता अव्हां खे, अव्हां जा अव्हां सां असां साण आहूं, कह नार जी सार आलियूं अखियूं कियूं, थियो चाह वियो चैन मन में चिताऊं, वुठो रात ऐं ॾात कड़का कया, गॾ मीत ऐं गीत जूं गुज़र काहूं, आऊं तो साण तूं किथे जाना, आऊं तो साण तूं किथे जाना, हिन घड़ी हाण तूं किथे जाना, ज़िंदगी ज़िलज़िले में फतके पई, केॾी छिकताण तूं किथे जाना, थी सघे जे त मूंखे मेड़े वटि, ज़िंदगी वाण तूं किथे जाना, आऊं तो मंझि मुंहुं पियो आहियां, पाण तूं किथे जाना, चप मुंहिंजा त सुकनि पिया सागर ते, अख आलाण तूं किथे जाना, कंहिं घड़ी मंझि तूं घुमी पई, को सफ़र साण तूं किथे जाना, आऊं ऋण में रड़ी सड़ी वेंदुसि, मां थियसि पाण तूं किथे जाना, मुंहिंजे सीने में तुंहिंजे सहके जो आ लॻल बाण तूं किथे जाना, जिस्म तुंहिंजे जी गूंजंदड़ गर्मी, केॾी कोसाण तूं किथे जाना, सुणांजित रोज़ हिणकारूं वछेरनि जो वतन आहे, सुणांजित रोज़ हिणकारूं वछेरनि जो वतन आहे, घुमनजित घोट ऐं घोड़ा वॾेरनि जो वतन आहे, भिटाई जित हलियो हकलियो ॾिठाई ॾेह सारे खे, पिरीं जित पंध कयो तुंहिंजे ई पेरनि जो वतन आहे मसरूर गॾु मूंसां सदाईं सिंध सारी में, समा सेखाट उनड़ नई ॾेरनि जो वतन आहे, तपायो लोह लोहारनि मिड़ी मसूद सांगर जी, दुनिया दीनार टालपुर खां सवेरनि जो वतन आहे, वसीलो हथ करियूं पंहिंजो थिए हर को सुखियो संहिंजो, कुछे थी रोज़ ही कींझर मछेरनि जो वतन आहे, थधी टाली सुठी चंपा वॾा बड़ वाह ते बीठल, बबर निम नाज़बू मोतियो ऐं ॿेरनि जो वतन आहे, असीं कुझु आर्या ऐं लोक असुलोका किनारनि जा, दरावड़ दोस्त पंहिंजनि ऐं दलेरनि जो वतन आहे, हसन ही सिंधड़ी सोणी असांजी जिंद सां रहंदी, न मेरनि जो न एरनि जो न घेरनि जो वतन आहे, उभो पंध पंहिंजो हवा पेर हेठां, सभई शेर सटबा सवा शेर हेठां, छणी छांव आख़िर पट ते सुम्ही पई, वणनि जा वॾा बुंड काठेर हेठां, असां हर घड़ी खे घुमाए ॾिठो पए, परे खां लंघी वियो वरी केर हेठां, जीअण जाॻंदो आहे मरण निंड वांगुरु, इमारत सुती आहे वॾे ढेर हेठां, वरी वण खे बीही त स्वर में धूणियाऊं,
निढनि ॿारड़नि पए खयां ॿेर हेठां, उहो ई विछाणो उहो ई ओढणो आहे, मिटी आहे मथां खां उहा मेर हेठां, हसन हाए तुंहिंजूं अखियूं ॿई उकाबूं, छिके छोकरी खे खणो छेर हेठां। अख में पोढ़ा ॻोढ़ा आहिनि, लोढ़ा लोढ़ा ॻोढ़ा आहिनि, तरसन विरसन बरसन बीठा, घोड़ा घोड़ा ॻोढ़ा आहिनि, माठ मुठी में मूढ़ा आहिनि, गूंगा ॿोड़ा ॻोढ़ा आहिनि, सहमिल सहमिल हीसिल हारिल, सोढ़ा सोढ़ा ॻोढ़ा आहिनि, आऊं अकेलो आहियां छाहे, जोड़ा जोड़ा ॻोढ़ा आहिनि, मूं वटि छाहे कुझु बि नाहे, हाय विछोड़ा ॻोढ़ा आहिनि। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं हसन दर्स जी ख़ूबसूरत शाइरी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था ख़ूबसूरत लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर जे लेख जो ॿियो ऐं आख़िरी हिसो। आम सिंधियुनि खे पंहिंजी मुठ में जकड़े रखण लाइ वॾेरनि जागीरदारनि बहिराड़ियुनि में एॾा घणा बघाड़ा ऐं विचड़ विधा आहिनि जो माण्हू एकड़ ॿ एकड़ जरेब अधु जरेब वेसे घंटे गस घेड़ कसे वाटर ते बि पाण में विढ़िया पिया आहिनि, जंहिं करे उहे सियासी मुआशी मुहाज़नि ते कंहिं वॾनि अघ भराई करण खां क़ासिर आहिनि। जॾहिं त हक़ीक़त हीअ आहे त सिंध जे माण्हू जी क़िस्मत तॾहिं बदिलबी जॾहिं उहो पीरी मुरीदी ऐं मुदे ख़ारिज जागीरदारणी वफ़ाक़ी सियासत मां जान छॾाए क़ौमी सियासत कंदो। क़ौमूं पंहिंजनि इज्तमाही मुफ़ादनि जो शऊर बचाव ऐं हासिलात क़ौम परस्त सियासत वसीले करे सघंदियूं आहिनि। जिन क़ौमनि जी क़ौमी सियासत कमज़ोर हूंदी आहे उन्हनि में इज्तमाही शऊर, हक़नि जी हासिलात जो जज़्बो, मुल्की वक़ार जो अहसास ऐं क़ौमी असबियत घटिजी वेंदी आहे। अहिड़ियूं क़ौमूं धारियुनि जूं ॻीझूं ऐं ग़ुलाम बणिजी पवंदियूं आहिनि। उहे इन क़ौमी ग़ुलामी ऐं महकूमी मां छुटकारो वरी तॾहिं ई हासिलु करे सघंदियूं आहिनि जॾहिं मंझंदि क़ौमी शऊर पुख़्तो थिए थो। जॾहिं संदनि निमाइंदा सियासत मज़बूत थिए थी तॾहिं उहे धारियुनि क़ुवतनि सां मुहाॾो अटकाइनि थियूं ऐं पंहिंजे आज़ादु मुस्तक़बिल जे हासिलात लाइ क़दम खणनि थियूं। अलबत्ता आलमियो इहो आहे त पाण वटि बेअमली ऐं लातालुकी जी मुंद छाइण लाइ कंहिं लिखियो हो, असांजे मथां घर जूं ज़िमेवारियूं अची वियूं, न त असां बि तोखे ॿुधायूं हा त मोहबत कीअं निभाइबी आहे। जवाबु आयो त मोहबत खे बि ज़िमेवारी करे खणिजे हा त निभाइजी वञे हा। अहिड़े नमूने क़ौमी कमु ॾांहुं पिणु इन क़िस्म जी रवश आहे। अदा घर जूं ज़िमेवारियूं अची वियूं आहिनि, अदा माली हालात सही न आहिनि, अदा वांदकाई कान्हे, यकीनन इहे सभु मसइला हूंदा। ग़ुलाम ऐं महकूम देश त हूंदो ई मसइलनि जो गढ़ आहे, जंहिंजो हर फ़र्द मसइलनि में जकड़ियल, फ़र्दी आज़ादियूं वञायल, इनफ़रादी तौरु इज्तमाही फ़ैसिलनि जा इख़्तियार फुरायल ऐं हक़नि खां वांझियल हूंदो आहे। हिकु महकूम क़ौम जे फ़र्द खां केतिरनि ई शकिलनि में तहरुक जो हक़ फुरियो वेंदो आहे, खेसि हिसायो, डिॼायो ऐं जेलनि में वाड़ियो वेंदो आहे, तशदुद जो निशानो बणायो वेंदो आहे, मुआशी तौरु कंगाल कयो वेंदो आहे त जीअं हू हलण खां हलाक ऐं घुमण फिरण खां लाचार हुजे ऐं काई जदोजहद करण जोॻो न रहे। जबर ऐं अणहूद जे अहिड़ी सूरत हाल में रुॻी आम माण्हू ऐं सियासी कारकुनी न महकूम क़ौमनि जा अदीब ऐं दानिश्वर पिणु कॾहिं कॾहिं चकराइजी वेंदा आहिनि। उन्हनि जी हिकु वॾी अक्सरियत पाण खे क़ौमी ऐं इज्तमाही मसइलनि खां कटे इनफ़रादी ख़्वाहिशनि ऐं आसाइशनि जी ग़ुलाम बणिजी पवंदी आहे। माण्हू मन जो पीछो छॾे धन जो पीछो करणु लॻंदा आहिनि, दानिश्वर पिणु पंहिंजो इज्तमाही किरदारु अदा करणु छॾे ॾींदा आहिनि। आइनस्टाइन चयो हो, माण्हू सुठी पोशाक, मुहांगियुनि गाॾियुनि, मिल्कियतनि, ॾेख वेख ऐं लॻ लाॻापन सां वॾो नाहे थींदो, बल्कि ग़ैर मामूली फ़िक्र, सोच ऐं आला अमल सां ई ग़ैर मामूली इंसानु बणिबो आहे। उन लाइ वतन जे आईंदे जी अॾावत, अवाम जी आज़ादी जी राह ऐं सियासी अमल जो रस्तो ई सभ खां वधीक फलदायक साबित थींदो आहे।
इहा जुदा ॻाल्हि आहे त असां जूं सियासी पार्टियूं पंहिंजे आम माण्हू जी अक्सरियत खे अञा उन रस्ते ते लाड़े न सघियूं आहिनि जंहिं लाइ क़ौमप्रस्त पार्टियुनि खे हेठीं सतह ताईं अवाम सां ॻंढिजणो पवंदो, सियासत में अवामी मसइला खणणा पवंदा। उहो मुतहरिक ऐं बाशूर नौजवाननि ऐं कमिटेड माण्हुनि जी मार्फत ई थी सघे थो। असांजी बहिराड़ी जे वसीह तर अवाम खे हिन सिलसिले में अॻिते अचणो पवंदो। जागीरदारी ऐं बेठकेती जबर जो सभ खां वॾो नुक़सान बि बहिराड़ियुनि खे पहुची रहियो आहे। उहे जागीरदारनि जबर जी सिधे निशाने ते आहिनि। जागीरदार सियासत असांजी बहिराड़ी जे मुआशी वाद वीज खे मुंझो ॾेई छॾियो आहे। जहिड़े नमूने 1930 खां अॻु वारे सरमाएदारी कारखाननि में कमु कंदड़ मज़दूरनि ऐं पोरितनि खे सिर्फ़ु एतिरो अजूरो ॾींदी हुई जो उहे मिड़ई जहिड़ा रही सघनि त जीअं संदन ॿाहनि जे बल सां सरमाएदारनि जूं फैक्ट्रियूं हलंदियूं रहनि, तीअं सिंधी बहिराड़ी जे माण्हुनि खे गठु जोड़ियो। जागीरदारणो बेठकेती निज़ाम सिर्फ़ु एतिरो आबदाणो ॾेई रहियो आहे जो माण्हू जहिड़ा रहनि त जीअं जागीरदारनि जूं बनियूं आबाद कंदा रहनि, ओताकनि जूं हाज़िरियूं भरींदा रहनि, खेसि वोट विझंदा रहनि। पुराणे सरमाएदारी लाइ माण्हू सिर्फ़ु कम जो कुल पुर्ज़ो हुआ ऐं सिंध जी हाणोकी ज़वाल पज़ीर जागीरदारी लाइ माण्हू सिर्फ़ु वोट जी मशीन आहिनि। क़ौमप्रस्ती रुॻे बेठकेत मुख़ालिफ़ कान थींदी आहे, पर उहा पंहिंजे जोहर में जागीरदारी मुख़ालिफ़ पिणु थींदी आहे। तंहिं करे सिंध जो माण्हू उन सां सलाहजी सघारो क़ौमी तबक़ाती किरदारु अदा करे सघे थो। ख़ुदि सिंध जी क़ौमप्रस्त सियासत पिणु तॾहिं वॾो सियासी इनक़लाबी किरदारु अदा करे सघंदी जॾहिं उहा क़ौमी तबक़ाती जमहूरी सुवाल खे गॾाए खणंदी। क़ौमी तबक़ाती जमहूरी सवाल खे गॾु खणी वसी तर अवाम खे पाण सां सलाहे सघिजे थो। 20वीं सदीअ जे विच वारे अरसे जेकिन एशियाई ऐं अफ्रीकी मुल्कनि जी जदोजहदनि खे हिन ॾस में निस्बती सूंहुं बणाए सघिजे थो। ख़ुदि सिंध जे दानिश्वरनि खे हिन ॾाके ते पंहिंजे अवाम जी सलूणी सियासी तरबियत ऐं शऊरी रहनुमाई में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ अॻिते अचणो पवंदो। इनक़लाब जो हो त ज़रूरु ज़ाहिरु थींदो, पर वक़्त ऐं इतिहास जे ख़ान बलोच अॻियां सुरख़रू थियण लाइ हर कंहिंखे अॻभरो थियणो पवंदो। नोम चोम्स्की लिखियो आहे, दानिश्वरनि जो कमु सरकार सॻोरी जी ख़िदमत करणु न आहे, संदन असुलु किरदारु उहो आहे त उहे हर जबर ऐं इख़्तियारी खे ललकारिन। अहिड़ी ॻाल्हि गिरामची कंदो रहियो त हिकु दानिश्वर खे पंहिंजे अवाम सां गॾु बीहणो आहे। इटली जो गिरामची दुनिया जो पहिरियों मुफ़्कर आहे जंहिं दानिश्वर जे अवामी किरदार ते सभ खां पहिरीं ज़ोर ॾिनो। फेनन दानिश्वर जे क़ौमी किरदार ते ज़ोर ॾिए थो। ॻाल्हि पंहिंजे तत में ॿिन्ही जी साॻी वञी थी बीहे। बदनसीब आहे उहा क़ौम जंहिंजे दानिश्वर जी राय अवामी क़ौमी मुफ़ादनि जे उबतड़ हुजे, या वरी उहो दानिश्वर बदनसीब आहे जो उन सूरत में उहो तारीख़ जे समर खां महरूम रहिजी थो वञे। कीअं बि हुजे, पर उन सूरत हाल में घटि इहा पक सम्झिजे त उहा क़ौमी महकूमी ऐं बदतरीन जबर में फाथल आहे। अहिड़ियुनि हालतुनि में दानिश्वरनि जो किरदारु अञा ई वधी वञे थो। उहे मजमूई तौरु फ़ारसी शहर जी हिन सिट वांगिया हुजणु घुरिजनि। आउं किथे बि हूंदुसि, पर मुंहिंजी दिलि तोसां गॾु धड़की रही हूंदी। माण्हू ॾफेड़नि ऐं भौचालनि जे हड़नी सूरतनि में पंहिंजी दिलि, दिमाग़ ऐं शऊर सां पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे देश जे पासे हुजणु घुरिजे। उतां ई इंसान जो मेराज शुरू थिए थो। उतां ई हिकु बाशूर इंसान, हिकु सञाहवंद सियासी कारकुन, हिकु दानिश्वर जो मुतहरिक किरदारु शुरू थिए थो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं लेखक नवाज़ ख़ान ज़ोहर जो लेख, जंहिंजो उनवान हो भञ डाह जे वर चढ़ियल सिंध जो शऊर। अॼु असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं हिन लेख जो आख़िरी हिसो। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।